जो महीनो हाणे ॼाण अचण वारो आहे हर मोमिन खे इंतज़ारु करणु खपे रमज़ान जो ऐं दिलि में इहो शौक़ु हुजे ज़ौक़ु हुजे त रमज़ान ईंदो त हुनखे मल्हाईंदुसि नियतुल मोमिन खैरुम मिन अमलिही मोमिन बाले जी जेका नियत आहे उनजे अमल खां बि वधीक हूंदी आहे सुठी नियत करे थो अलाह ताला फरमाईंदो इहो अजुर सवाबु लिखोसि मलाइक चवंदा मुंहिंजा मालिक अञा त हुन अमल कयो ई न आहे पर फरमाईंदो नियत सुठी कई अथसि न अजुर लिखोसि वरी जॾहिं उहो अमल कंदो अलाह ताला फरमाईंदो ॾहूं सवाबु लिखोसि हिकिड़े ॾींहुं हज़रत मूसा अलैहिस्सलाम तौरात शरीफ़ पढ़े पियो तौरात तख़्तियुनि ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे लिखियलु मिलियो तुरसेना जबल ते जॾहिं वियो त अलाह ताला हुनखे तख़्तियुनि ते तौरात शरीफ़ ॾिनो हाणे तौरात पढ़े पियो उन में लिखियलु हो त हिकिड़ी अहिड़ी उम्मत मां पैदा कंदुसि जेका नेकी जो इरादो कंदा त उनजो अजुर ऐं सवाबु लिखियो वरी जे उहा नेकी कंदा त उनखे उनजो ॾहूं अजुर ॾींदुसि वरी गुनाह जो इरादो कंदा न लिखियो वेंदो वरी गुनाह कंदो त बि मां हुकुम ॾींदुसि इनखे 4 पर छॾियो मन माफ़ी वठे त बग़ैर लिखण जी बख़्शी पर जेकॾहिं गुनाह करे वेठो ऐं पोइ 4 पर माफ़ी बि न वरितई उनजो हिकिड़ो गुनाह लिखबो जेको कयईं हिकु न लिखबो नेकी ॾहूं लिखबी ऐं गुनाह वरी हिकिड़ो लिखबो पर हिकिड़े माण्हू गुनाह जो इरादो कयो हीउ गुनाह कयां पोइ वरी ख़ुदा जो ख़ौफ़ थियुसि चई ठहियो हाणे कोन थो कयां इरादो करे वरी उन खां मुकरी वियो उहो गुनाह न कयईं अलाह फरमाईंदो इहा बि नेकी लिखो हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मुंहिंजा मौला इहा जेका तौरात में उम्मत लिखियलु आहे जंहिं सां तूं अहिड़ी महिरबानी कंदे इहा मुंहिंजी उम्मत बणाए अलाह ताला फरमाए ए मूसा इहा तुंहिंजी उम्मत न आहे इहा मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम सुभान अल्लाह चई त मुंहिंजा मौला जे करे इन उम्मत सां तूं अहिड़ियूं महिरबानियूं कयूं आहिनि ऐं उहा उम्मत मुंहिंजी नथी बणिजे त भला मूंखे उन नबी जो उम्मत ई बणाए अलाह ताला फरमाइश त मूसा ईअं कीअं थींदो तूं अॻु अची चुके हूं त आख़िर ज़माने में ईंदो तूं कीअं हुनजो उम्मती थी सघंदे बाक़ी तो इहा तमन्ना कई आहे मां रब तोखे उन जी तमन्ना जो सेलो ॾींदुसि जो तोखे मेराज वारी राति उनजो दीदार सुभान अल्लाह मेराज वारी राति हुज़ूर अलैहिस्सलाम नबी मूसा अलैहिस्सलाम जेॾीमहिल लंघनि पिया ॻाढ़े रंग जो मिटी जो दड़ो हो उते हज़रत मूसा जी ख़बर हुई साईं जन फरमायो त मररत बि क़ब्र मूसा फ़ैदा हो क़ाइमुन युसल्ली फी क़ब्रिही मूसा अलैहिस्सलाम जी क़ब्र खां मुंहिंजो गुज़र थियो त पंहिंजे क़ब्र में बीठो हुयो निमाज़ पियो सुभान अल्लाह ॾिसो न साईं जन त मेराज ते वञनि पिया बुराक ते सुवार हुया लंघिया मिटी जो दड़ो हो ॻाढ़े रंग जी मिटी इहे दड़ा थींदा आहिनि न पहाड़ी त उहो दड़ो मां ज़ियारत करे फलस्तीन खां ओरियूं उर्दन में उहो जेको आहे कसीबुल अहमर उते हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी मज़ार साईं हाणे हिते ॿ टे ॻाल्हियूं सम्झण जूं आहिनि त हुज़ूर जन त बुराक ते वञनि साईं जन कीअं ॾिठो त इहा मूसा जी क़ब्र आहे मूसा बीठो आहे नमाज़ थो पढ़े पियो मालूम थियो त अलाह जे नबीअ जी नज़र ॿी आहे असांजी नज़र ॿी आहे असां ईअं मुक़ाम तां लंघूं था क़ब्र ते वञी वेहूं था भरिसां
त बि ख़बर कोन थी पए त अंदरि केरु आहे, छा आहे, छा थो करे, कहिड़े हाल में आहे, असांखे इहा ख़बर नथी पए। मदीने वारा साईं बुराक ते ईअं लंघनि पिया, फरमाए त मूसा खे ॾिठुमि पंहिंजे क़बर में बीठो नमाज़ पियो। सुभान अल्लाह। ऐं इहा युसल्ली फी क़ब्री, सलात पियो पढ़े पंहिंजी क़बर में। हाणे सलात निमाज़ जी माना में बि ईंदी आहे, सलात वरी दुरूद जी माना में बि ईंदी आहे। ये क़ुरान शरीफ़ में इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी, अल्लाह ऐं मलाइक उन जा नबी ते युसल्लून माना सलात मोकिलिनि था। हाणे हिते सलात निमाज़ जी माना में न आहे, अल्लाह निमाज़ पढ़े, मलाइक निमाज़ पढ़नि, न, हिते सलात दुरूद जी माना में। जे इहा माना वठिजे त हुज़ूर जन जेॾी महिल लंघिया, हज़रत मूसा उथी बीठो ऐं सलात पियो पढ़े, यानी मदीने वारे साईं ते दुरूद पियो पढ़े। सुभान अल्लाह। हज़रत मूसा खे ख़बर पई त हुज़ूर जन हितां लंघनि था पिया, ख़बर पई त उहो उथी बीठो, हुज़ूर जन खे ॾिसी ऐं साईं जन जे मथां सलात। सुभान अल्लाह। हाणे हिकिड़ो नबी ज़ाहिरी ज़िंदगी में आहे, ॿियो नबी बरज़खी ज़िंदगी में आहे। त हिन नबीअ हुन क़बर वारे खे ॾिठो, क़बर वारे हिन नबीअ खे। सुभान अल्लाह। ऐं बीहंदो उहो सलात उहो पढ़ंदो जेको हयात हूंदो, ज़िंदा हूंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़बर में हयात, तॾहिं त बीठो न, तॾहिं त निमाज़ पियो पढ़े, तॾहिं त दुरूद पियो पढ़े। असांजो जेको अक़ीदो आहे अहले सुन्नत जो, त अल्लाह जा नबी पंहिंजे क़बरुनि में हयात आहिनि, इहो दलील। सुभान अल्लाह। पोइ हुज़ूर जन जो विया मस्जिद अक़सा में, त वरी मस्जिद अक़सा में ॾिठो त हज़रत मूसा हुते बीठो। सुभान अल्लाह। वरी साईं जन मस्जिद अक़सा में नबियनि खे नमाज़ पढ़ाई, पोइ वरी मथे आसमाननि ते विया। पहिरें आसमान ते हज़रत आदम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, ॿिए आसमान ते हज़रत नूह अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, टिएं आसमान ते हज़रत यहया नबी सां मुलाक़ात थी, चौथे आसमान ते हज़रत इदरीस अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, पंजे आसमान ते हज़रत हारून अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, छहें आसमान ते आया त हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां। सुभान अल्लाह। हाणे हिते क़बर में ॾिठऊं, इहा सही बुखारी में हदीस आहे, सही हदीस आहे सनद जे एतबार खां। हज़रत मूसा खे हिते क़बर में ॾिठऊं त निमाज़ पियो पढ़े, वरी मस्जिद अक़सा में ॾिठऊं त साईं जन जे पुठियां निमाज़ पढ़ी, वरी छहें आसमान ते ॾिठऊं त हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुते बीठो। हाणे इन में इहो बि मसइलो मालूम थियो त लिर्रूह शअनुन आख़र गैर शअनिल बदन, रूह जेको आहे न उनजो मामिलो बदन जे वांगुरु न हूंदो आहे। बदन मिसलन ई करमुला जो बदन आहे, मातली में आहे त हींअर कराची में न हूंदो, मातली में आहे त हींअर हैदराबाद में न हूंदो, हैदराबाद में आहे त बदीन में न हूंदो। पर रूह अहिड़ी शइ आहे जो उहो हिकिड़े ई वक़्त में केतिरनि जायुनि ते वञणु चाहे त वञी सघे। सुभान अल्लाह। सम्झो था? इहो अलाह ताला उन रूह खे ताक़त ॾिनी आहे। उहो हाणे ॾिसो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिते उर्दन जो मुल्क आहे जिथे हज़रत मूसा जी क़बर आहे, वरी जेका मस्जिद अक़सा आहे उहा फ़लस्तीन जे मुल्क में आहे, हीउ मुल्क जुदा आहे, हू मुल्क जुदा आहे। वरी जेॾी महिल आसमान ते विया त छहें आसमान ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम बीठो। त उन्हनि जे पंहिंजो रूहनि खे बि अलाह ताला इहा ताक़त ॾिनी आहे। पर जेके अंबिया ऐं अलाह जा ख़ासि औलिया आहिनि, उन्हनि जे वजूदनि खे बि अलाह ताला एतिरी कुवत ॾींदो आहे जो उहे हिकिड़े वक़्त में केतिरियुनि जायुनि ते वञी सघनि। हिकिड़े वक़्त में केतिरियुनि जायुनि ते उन्हनि जे जिस्मानी तौर बि वञी सघनि था। उन्हनि जे जिस्मनि खे अलाह ताला लतीफ़ बणाईंदो। हज़रत पीरान पीर महबूब सुबानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़ो मुरीद आयो, चईं
महिरबानी कयो अॼु रोज़ो मूं वटि खोलिजो, हफ़्तारी मूं वटि कजो, दावत क़बूल कयो। साईं जन फरमायो तुंहिंजी दावत क़बूल आहे, रोज़ो तो वटि खोलींदासीं। वरी ॿियो मुरीद आयो, साईं क़िबला अॼु रोज़ो महिरबानी करे मूं वटि खोलिजो, मुंहिंजी दावत क़बूल कयो। हाणे फरमायो पुट रोज़ो तो वटि खोलींदासीं। हाणे हिन जो ॻोठु हुजे ओभर, हुन जो ॻोठु हुजे ओलह। जेके वेठल हुया उन्हनि सोचियो त साईं जन हुनजी बि दावत क़बूल कई, हुनजी बि दावत। मिसाल हाणे हिकिड़े जो ॻोठु हाजी सावण में, ॿिए जो ॻोठु वरी हुयो पंहिंजो टंड मोहम्मद ख़ान। हाणे हाजी सावण वारी जी दावत बि क़बूल थी ऐं होॾो टंड मोहम्मद ख़ान वारी जी दावत क़बूल थी। वरी थोरी देरि गुज़री त हिकिड़ो ॿियो मुरीद आहे, साईं महिरबानी कयो रोज़ो मूं वटि अफ़्तार कयो, अॼु दिलि घुरे थी मूं वटि तव्हां रोज़ो खोलियो। पाण पुट तुंहिंजी दावत क़बूल। हाणे इन जो वरी ॻोठु अञा टे पासे हुयो, मसलन इहो हैदराबाद जो हुयो। वरी चोथों आयो, साईं मुंहिंजी दावत क़बूल कयो, अॼु रोज़ो मूं वटि खोलियो। साईं फरमायो बा तुंहिंजी दावत क़बूल आहे, रोज़ो तो। हाणे इहो वरी तलवार जो मिसाल। इन तरह सां 40 मुरीद आया, 40 जी दावत क़बूल कयो, रोज़ो हिकिड़ो, टाइम हिकिड़ो। ॿियो ॾींहुं थियो त हिकिड़ो मुरीद पियो चए शुक्र अल्हम्दुलिल्लाह साईं जन मूं वटि आया, रोज़ो मूं वटि खोलियऊं, अफ़्तार कयूं, मूंखे दुआऊं ॾिनूं। ॿियो पियो चए वाह साईं जन त रोज़ो मूं वटि खोलियो। तलहार वारो पियो चए बाबा ईअं न कयो, साईं जन रोज़ो मूं वटि खोलियो। पोइ फतीड़ा वारो चए न बाबा मां कसम थो खणा साईं जन रोज़ो मूं वटि खोलियो। 40 माण्हुनि ईअं चयो त साईं जन रोज़ो असां वटि खोलियो। साईं जन जो साहिबज़ादो हज़रत अब्दुल रज़ाक उन चयो बाबा झगड़ो न कयो, साईं जन रोज़ो पंहिंजे घर में खोलियो। इहो अल्लाह जे वलीअनि जी करामत। इन करामातिल औलिया हक़ुन व मुनकिरुहुम शक़ुन। वलीअनि जी करामत नबीअनि जो मोजज़ो बरहक़ आहे, उनजो इनकार सवाइ बदबख़्त ऐं बदनसीब जे ॿियो केरु न कंदो। असांजे सिंध जो हिकिड़ो हुयो मौलाना अब्दुल गफ़ूर हमायूनी, जेको शिकारपुर मां रोड निकिरंदो जेकमाबाद, इन जे विच में हिकिड़ो शहर अचे थो हमायूं। हमायूं में बुज़ुर्ग जी दरगाह आहे, मौलाना अब्दुल गफ़ूर हमायूनी। उन वटि घणो अगाटो बि न आहे, वेझर जो बुज़ुर्ग आहे। उन वटि कुझु मौलवी साहब आया, इन ॻाल्हि ते बहस पिया कनि, भई तव्हां चओ था पीरान पीर हिकिड़ी जाइ हिकिड़े ॾींहं ते हिकिड़ो रोज़ो 40 माण्हुनि वटि खोलियो, वरी पुट बि चए त न असां वटि खोली। ईअं कीअं थो थी सघे? हिकिड़ो माण्हू हिकिड़ो वजूद ईअं कीअं थी सघंदो? इहो त मुमकिन ई कोन्हे को। पोइ आलिम पंहिंजो उहो इल्म जी दलील दलाइल पिया ॾियनि, जुमे शरीफ़ जो ॾींहुं हुजे, पोइ साईं जन जो हीअं हुजरो हुजे मस्जिद जे पासे में, हेॾो मस्जिद आहे साईं जन जी, हेॾो हुजरो हुजे, उन हुजरे में उहे मौलवी साहिब 3-4 ॼणा हुजनि, साईं जन सां बहस पिया कनि। पोइ तेसीं जुमे जी बांग आई। साईं जन फरमायो उन्हनि मौलवियुनि खे, मौलाना अब्दुल गफ़ूर फरमायो बाबा मौलवी साहिब वञो बांग आई आहे, निमाज़ पढ़ी अचो, पोइ बहस कयूं था। हाणे हुननि सोचियो त हीअ पाण पेशमाम त हीअ आहे, असांखे टारे थो, माना बसि दलील खुटी आहे त असांखे टारे थो। निमाज़ त पाण खे पढ़णी अथसि, हलंदो त गॾिजी हली पढ़ंदासीं निमाज़, चईंदासीं असां सां ॻाल्हियूं कयो, निमाज़ पढ़ंदासीं। वरी थोरी देरि गुज़री त ख़ुतबे जो आवाज़ु आयो, साईं जन फरमायो बाबा निमाज़ पढ़ी अचो पोइ ॻाल्हायूं था। चईंदासीं न असां सां ॻाल्हि पूरी कयो। ऐं हुजरे में वेठा आहियूं, 4 मौलवी, साईं हले पई। वरी थोरी देरि खां पोइ मौलाना अब्दुल गफ़ूर फरमायो बा हाणे त वञो पंहिंजो निमाज़ वेंदव, चईसीं असां निमाज़ पढ़ंदासीं पाणे, असां सां ॻाल्हि पूरी। जेॾीमहिल ॻाल्हि खुटायूं त हाणे हलूं निमाज़ ते हलूं। निमाज़ ते जो हीअं निकिता त जमायत निमाज़ पढ़ियूं निकिती अचे पई ॿाहिरि। मौलवियुनि चयो निमाज़ थी वई? हा निमाज़ थी वई। कीअं
कंहिं पढ़ाई थी साईं अब्दुल गफूर पढ़ाई 14 साल हुजरे में वेठो उन त असां बस वेठे कयो साईं जन निमाज़ पढ़ाई खुतबो ॾिनो तकबीर साईं जन थी मां कसम दादा खणूं चारई ॼणा असां सां गॾु वेठो हुजरे में पोइ वरी मोटिया जो हुजरे में त साईं जन मुर्की फरमावा मूं त तव्हांखे चयो की निमाज़ पढ़ो पंहिंजी निमाज़ न विञायो हाणे तव्हां मौलवी ज़ोरावर आहियो केरु तव्हांखे चयो पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अलाह जे हबीब मदीने वारे साईं ॾिठो 6 आसमान निर्मल साईं जन मेराज करे मोटिया त 6 आसमान ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिठो हुज़ूर जन खे अर्ज़ की या रसूल अल्लाह पंहिंजे उम्मत जे लाइ को तोहफ़ो को सूखड़ी कुझु मिलियो अथव हा मूंखे उम्मत जे लाइ तोहफ़ो मिलियो आहे 50 निमाज़ूं हज़रत मूसा चवनि 50 किथे पढ़ंदा अलाह खे वञी चयो त कुझु निमाज़ूं घटाए ॾिए 50 निमाज़ूं कोन पढ़ी सघंदा तव्हांजा उम्मत हुज़ूर जन मोटी विया अलाह जी दरबार में रब खे अर्ज़ कई मुंहिंजा मौला मुंहिंजा उम्मती आजिज़ आहिनि इहे 50 कोन पढ़ी सघंदा कुझु घटि पोइ अलाह ताला 5 निमाज़ूं घटाए बाक़ी 45 निमाज़ूं वरी जेॾीमहिल साईं जन मोटिया ऐं 6 आसमान ते आया त जनाब मूसा कलीमुल्लाह रस्ते में बीठो साईं उम्मत जे लाइ तोहफ़ो सूखड़ी छा मिलियो पाण 45 निमाज़ चईं 45 बि कोन पढ़ंदी अञा वञो अलाह अञा कुझु घटाए वरी साईं जन विया 5 निमाज़ूं वरी घटि इन तरह सां 7 भेरा हुज़ूर जन आया घणा 7 दफ़ा विया 45 निमाज़ूं माफ़ थी बाक़ी घणियूं बचियूं 5 पोइ हज़रत मूसा रस्ते में बीठो चईं 5 बि कोन पढ़ंदई 5 बि घणियूं आहिनि कोन पढ़ंदा अलाह खे चओ अञा घटाए ॾे हुज़ूर जन फरमाया त हाणे जेके ईमान वारा हूंदासीं पढ़ंदा एतिरा भेरा मां वियो आहियां बसि हाणे अलाह ताला जल शान फरमायो त मुंहिंजा महबूब मुंहिंजा जेके कलमा आहिनि उहे बदिलबा न आहिनि ला तब्दील लिकलिमातिल्लाह अलाह जे कलमनि में हेर फेर न थींदी आहे मूं जेके 50 फर्ज़ कयूं हुयूं न हाणे पढ़ंदा 5 सवाब 50 जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पढ़ंदा 5 ऐं सवाब 50 जो ये 5 नमाज़ूं साईं जन खणी सुभान ऐं जेका पहिरीं मूं हदीस पे तव्हां सां बयानु कई त हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त अहिड़ी उम्मत हूंदी तौरात जे तख़्तियुनि में लिखियल हो अहिड़ी उम्मत हूंदी जेके नेकी जो इरादो कंदा त अलाह ताला सवाब लिखंदो वरी अमल कंदा त उन जे लाइ 10 नेकी लिखिबी 10 नेकियूं लिखी वेंदियूं वरी गुनाह जो इरादो करे वरी इरादो मटाईंदा त बि नेकी लिखिबी गुनाह कंदा रब फरमाईंदो 4 पर छॾियो न मन माफ़ी वठनि हाणे लिखी माफ़ी ॾियां पर जेकॾहिं माफ़ी न वरितऊं त पोइ गुनाह हिकिड़ो लिखबो नेकी 10 न लिखबी गुनाह हिकिड़ो लिखबो हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त मालिक इहा उम्मत मूंखे बि जंहिंसां एॾी महिरबानी कई रब फरमाई इहा उम्मत मुंहिंजे नबी मुहम्मद मुस्तफ़ा मुंहिंजा मौला भला मूंखे उहा उम्मत नथो ॾी त मूंखे उन नबी जो उम्मती मदीने वारे साईं जो मूंखे उम्मती सुभान अल्लाह पोइ अलाह तबारक व तआला जल शानो फरमाए त ईअं कीअं थो थी सघे तूं अॻे अची चुके उहा उम्मत बाद में थींदी तूं कीअं उन में शामिल थींदी बाक़ी तुंहिंजी तमन्ना मां पूरी कंदुसि मेराज वारी हाणे इहो इते पंहिंजो क़बर में ॾिठई वरी हुते मस्जिद अक्सा में साईं जन जे पुठियां हज़रत मूसा निमाज़ पढ़ी वरी हे आसमान ते हालांकि 1.25 लख नबी ॿिया बि हुया न ॿियो कोन बीठो रस्ते ते ॿिए कंहिं इहा निमाज़ी सलाह घटाइण जी न ॾिनी मूसा छो असुल में उहा जेका हुन तमन्ना कई हुई न उहा तमन्ना अलाह से हुन जी सुभान अल्लाह
मक़सदु इहो आहे त हिन उम्मत सां अलाह जी वॾी महिरबानी आहे नेकी जो इरादो कंदो त उनजो अजुर ऐं सवाबु चालू थी वेंदो अॼु तव्हां दिलि में इहो इरादो कयो दिलि में पको पचायो त हेल इनशा अल्लाह रोज़ा सभु रखंदा ऐं हेल तरावियूं बि सभु पढ़ंदा तव्हां अॼु इरादो कयो अॼु खां वठी तव्हांजो अजुर ऐं सवाबु अलाह साईं सभिनी खे तौफ़ीक़